लॉलीवुड जी नाले वारी अदाकारा रेशम खे नेठ माफ़ी वठणी पइजी वई। कुछ ॾींहं अॻु रेशम 4 सदा जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करण बाद हिकु पुल तां बीही मच्छियुनि खे गोश्त खारायो हो ऐं गोश्त वारियूं प्लास्टिक जूं थैलियूं दरिया में फिटी कयूं हुयूं। मेरी माजरत कबूल कीजिए। जो कुछ भी हुआ नहीं होना चाहिए था, लेकिन यकीन मानिए बेध्यानी में बेख्याली में हुआ, इंटेंशनली नहीं था, जिसके लिए मैं माफ़ी मांगती हूँ अपनी पूरी कौम से। रेशम जी इहा वीडियो सोशल मीडिया ते सख़्त तनक़ीद जो निशानो बणियल आहे। माण्हू सख़्त तनक़ीद कंदे इहे तबसरा करे रहिया हुआ त रेशम प्लास्टिक जूं थैलियूं दरिया में उछलाए माहौलियाती गदिलाइण पखेड़ण जो ॾोह कयो आहे। अदाकारा रेशम पंहिंजे वज़ाहती वीडियो बयान में समूरी क़ौम खां माफ़ी वठंदे चयो त मूं खां ग़लती थी वई आहे, जंहिं ते माफ़ी वठां थी पई। ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदसि। सबसे पहले मेरी माजरत कबूल कीजिए। जो कुछ भी हुआ नहीं होना चाहिए था, लेकिन यकीन मानिए बेध्यानी में बेख्याली में हुआ, इंटेंशनली नहीं था, जिसके लिए मैं माफ़ी मांगती हूँ अपनी पूरी कौम से। मैं ज़ाती तौर पर हर किस्म की आलूदगी के ख़िलाफ़ हूँ। अपने मुल्क को आलूदगी से पाक रखना हमारा कौमी फ़र्ज़ है। इंसान हूँ, गलतियाँ इंसानों से हो जाती हैं, मुझसे भी हुई, और मेरे पूरे करियर की ये सबसे बड़ी गलती थी, जिसे मैं कबूल करती हूँ, मानती हूँ। कोशिश करूँगी आइंदा ऐसी गलती कभी ना करूँ। एक बार फिर आप लोगों से दिल की गहराइयों से माफ़ी मांगती हूँ। अदाकारा रेशम जी माफ़ी वठण वारे वीडियो साम्हूं अचण बाद सोशल मीडिया ते रेशम जी अहिड़े अमल जी वाखाण कई पई वञे ऐं इहो चयो पियो वञे त रेशम पंहिंजी ग़लती तस्लीम करे वॾपणे जो मुज़ाहिरो कयो आहे।